मोरो में अॻूणे सदर ऐं पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जी 65वीं सालगिरह मल्हाई वई। पीपी जे आलनि, कारकुननि, सहाफ़ियुनि, डॉक्टरनि ऐं ॿियनि केक पिणु काटियो। पीपी सिटी मोरो जे सदर सैदुल्ला कलोड़ो पारां अॻूणे सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी जी 65वीं सालगिरह जी तक़रीब कलोड़ा हाउस मोरो में मुनक़िद कई वई। तक़रीब में DHO नौशरो फेरोज़, डॉक्टर मज़हर कलोड़ो, ख़ान मोहम्मद ऐवान, डॉक्टर ग़ुलाम शबीर मेमन, डॉक्टर ग़ुलाम हैदर डाहिरी, हाजी अली गुल चांडियो, हाजी बादल ज़रदारी, हाजी इरशाद कलोड़ो, डॉक्टर ज़रफराज कलोड़ो, ज़ाहिद हुसैन डाहिरी, पीपी लेडीज़ विंग तालका मोरो जे सदर इरशाद कीरियो ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते चयो वियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान ऐं सिंध जो नेल्सन मंडेला आहे, जंहिंमें मुल्क खे हलाइण जूं सलाहियतूं मौजूदु आहिनि। हुन चयो आहे त पीपी क़ुर्बानियूं ॾियण वारी पार्टी आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, शहीद मुर्तज़ा भुट्टो, शहीद शाहनवाज़ भुट्टो जे क़ुर्बानियुनि सां हीअ पार्टी वजूद में आई आहे, जंहिंखे केरु ख़त्म नथो करे सघे। आख़िर में सालगिरह जो केक पिणु काटियो वियो।